ॿियों नंबर ते छा करिणो आहे, ॿाहिरि ज़रब करिणो आहे। ठीकु आहे। हाणे कुझु जेके होमवर्क में कुझु स्टूडेंट्स ग़लती कई उहो बि मां तव्हांखे सम्झाईंदुमि, पर हाणे असां अचूं था पिया विची ऐं वॾी डिंगी कीअं छॾाइजे। हाणे हिन जा कुझु तरीक़ा ॾिसो। मिसाल वठूं था 3 × -4 × 9 / 3 ऐं मिसाल वठूं था माइनस जा 5। ठीकु आहे। हाणे ॾिसो हे तव्हांजो दर्जो आहे, इन में तव्हांखे ख़बर आहे त हिन सॼे खे ॾिसणो ई न आहे, असांखे डायरेक्ट पहिरियों कंहिंमें वञिणो आहे, नंढी डिंगी ते। सभिनि खां पहिरियों नंढी डिंगी छॾाइबी आहे, पोइ विची डिंगी ऐं उनखां पोइ वॾी डिंगी। हाणे असां हे सॼो दर्जो असांजे लाइ फज़ूल आहे, असां छा कंदासीं, हली नंढी डिंगी ते वेंदासीं। ठीकु आहे। नंढी डिंगी में अगेन जेको आहे सो हे ॿई जोड़ में आहिनि, कट में आहिनि, ऐं हे ॿई वंड में आहिनि, त असांखे सिर्फ़ु उहो छॾाइणो आहे। यानी असांजो हिन स्टेप में सिर्फ़ु हे दर्जो आहे 9 / 3। हाणे ॾिसो हे का ॾुखी ॻाल्हि आहे। हाणे मां छा कंदुमि, बाक़ी सॼो दर्जो एज़ इट इज़ लिखी वेंदुमि। हे 3, हे विची डिंगी, 2 + 3 - 4 बि सेम लिखंदुमि, हेॾो -5 हे विची डिंगी। ठीकु आहे। हे जेको आहे सो नंढी डिंगी, हे विची डिंगी ॾेई छॾी। हाणे मां हिन जो जवाबु लिखंदुमि, 3 जो खोड़ो 9 ते घणा दफ़ा वेंदो, सॉरी 3 दफ़ा वेंदो। ठीकु आहे। हाणे ॾिसो मूंखे ख़बर आहे नंढी डिंगी में मूंखे कट छॾाइणी आहे, हे 3 विची डिंगी, 2 + 3 - 4 सेम रखंदुमि। हाणे ॾिसो हे हिकिड़े अंग ताईं अची वियो, यानी पहिरियों असांजो दर्जो जेको आहे सो पहिरियों रूल पूरो थी वियो। 3 मां 5 कट थींदा, माइनस जा 2 बचंदा, हिते ग़लती न आहे करणी। हे 3 प्लस जो आहे ऐं 5 छा जो आहे, माइनस जो आहे, कटे सटे माइनस जा 2 बचंदा। ठीकु आहे। हाणे इन माइनस ॿिनि खे आज़ादु करण जे लाइ ॿाहिरि सां ज़रब कंदासीं। इन जो मतिलबु आहे असां न -2 लिखंदासीं, न -4, ऐं ज़रब करण सां नंढी डिंगी ख़तमु थी वेंदी। ठीकु थी वियो। हेॾे ॾिसो हे 3, हे विची डिंगी, 2 + 3 सॼो सेम रखंदासीं। हाणे असां ज़रब कंदासीं, प्लस × माइनस, डिंगी जो मतिलबु हूंदो आहे ज़रब, सॉरी माइनस × माइनस प्लस 4 × 8। हाणे ॾिसो जीअं ज़रब थी वई, हाणे मां नंढी डिंगी न ॾींदुमि, कहिड़ी ॾींदुमि, विची डिंगी ॾींदुमि। हाणे अगेन 3 साॻा ॿाहिरों रखंदासीं, विची डिंगी आहे, विची डिंगी में सिर्फ़ु जोड़ कट आहे, बल्कि इनफैक्ट जोड़ ई आहे, ज़रब जो न ज़रब आहे, न वंड आहे, कट जो बि कोई न आहे, सभु प्लस जा आहिनि, पाण में जोड़ थी सघनि था। 2 × 3 5, 5 ऐं 8 घणा थी वेंदा, हे 13 थी वेंदा। हाणे ॾिसो विची डिंगी जे लाइ वरी सेम रूल, हिकु अंग ताईं खणी आयासीं असां, 13 बचो, इनखे ॿाहिरि ज़रब कंदासीं, 13 × 3 = 1 × 13 = 2 × 26 = 13 39 प्लस जो हे असांजो छा थी वियो, आंसर थी वियो। ठीकु आहे। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो। अच्छा हे ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो। हाणे ॾिसो केॾो वॾो दर्जो आहे, तव्हांखे इहो दर्जो ॾिसी करे परेशान न आहे थियणो। तव्हां सिंपली हिन सॼे खे छॾे करे ॼणो आहे ई न, हिन नंढी डिंगी ते वेंदो। इन में अगेन ॾिसो 7 ऐं 2 ज़रब में आहिनि, 2 ऐं 12 पाण में माइनस में आहिनि, त तव्हांखे सॉल्व कहिड़ो करिणो आहे, उहो सिर्फ़ु हे सॉल्व करिणो आहे। ठीकु आहे। बाक़ी सॼे दर्जे खे एज़ इट इज़ कॉपी कंदो। ॾिसो 4 - 2 मीडियम ब्रेकेट, इंग्लिश में हिनखे छा चइबो आहे, मीडियम ब्रेकेट, 9 × 12 / 4 - 5, कंहिंखे बि हली न कंदो, सिर्फ़ु कॉपी करे रखंदो। हे नंढी डिंगी बि मां ॾिनी, हेॾो माइनस जा 12 बि ॾिना, हे विची डिंगी, नंढी डिंगी, हे विची डिंगी, सॼो जीअं आहे ॾिसो मां लिखी हुयुमि, एज़ इट इज़ मां कॉपी करे लिखी हुयुमि। सिर्फ़ु छा करिणो हुयो, ज़रब छॾाइणी, छो जो नंढी डिंगी में वंड हुई कान, जेको आहे सो ज़रब हुई, ज़रब छॾाईंदासीं, 7 × 14। हाणे तव्हांखे ख़बर आहे, वरी मां छा कंदुमि, पहिरियों हे सॼो लिखी वेंदुमि, 9 × 12 वंडिया 4 -5 इंटू, हाणे ॾिसो 14 मां 12 वेंदा, हे 14 प्लस जो आहे, 12 कट जो आहे, इन करे कटे सटे 2 बचंदो, पर छा ॾियो, प्लस जो। लिखणो न आहे, तव्हांखे सम्झाइण जे लाइ मां लिखां थो। ॾिसो अञा ताईं मां नंढी डिंगी ॾिनी आहे, पहिरियों रूल पूरो करे हुयुमि, कहिड़ो, नंढी डिंगी खे हिकिड़े अंग ताईं खणी आयुमि। हाणे हिनखे मां ॿाहिरि मल्टीप्लाई कंदुमि, 4 - 2 × 9 × 12 / 4। हाणे ॾिसो प्लस × माइनस, माइनस 5 × 10, जीअं मां ज़रब कयुमि, हाणे नंढी डिंगी ॾिसो ख़तमु थी वेंदी। हाणे असांजी विची डिंगी बाक़ी बचंदी। हाणे विची डिंगी में अगेन जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त हे 2 ज़रब में आहिनि, हे 2 वंड में आहिनि, हे कट में आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त उहो हे सॉल्व करिणो आहे। ठीकु आहे। मां हिते थोरो हाणे शॉर्टकट हणंदुमि, जॻह घटि हुजण जे करे। 9 ज़रबिया, चलो कयूंसि था प्रॉपर तरीक़े सां। चइनि जो खोड़ो 12 ते घणा दफ़ा वेंदो, 3 दफ़ा, हेॾो जा -10 सेम रखंदुमि, सिर्फ़ु मां हिन जो जवाबु लिखियो, हे विची डिंगी। हाणे हिते असां ज़रब छॾाईंदासीं, 4 - 2 सेम रखंदासीं, 9 × 3 = 27, 1 × 2 = 18, 3 × 27 ऐं माइनस जा 10। ठीकु आहे। हाणे मां हिनखे हेॾो एक्सप्लेन कयां थो, या हिनखे ईअं खणी चऊं त 4 - 2। हाणे ॾिसो डिंगी खे वरी हिकिड़े अंग ताईं खणी ईंदासीं, 27 में 10 वेंदा, घणा बचंदा, 17 बचंदा। हाणे वरी ॾिसो विची डिंगी में हिकिड़ो अंग बचो, उनखे ॿाहिरि मल्टीप्लाई कंदासीं, 17 प्लस जो आहे, 4 त अॻ में रखी वेंदासीं, छो जो हे 2 ज़रब थींदा न। यानी हिन में छा करिणो आहे असांखे, अंग सां ज़रब थींदो, 2 ज़रबिया 17 ऐं निशानी सां प्लस × माइनस माइनस। ठीकु आहे। 1 17 17 2 17 मुंहिंजे ख़्याल में 34 थींदो, हे 34 थी वेंदो। हाणे 34 मां 4 कट थींदा, बाक़ी बचंदा घणा, 3 बचंदा, पर 3 छाजा बचंदा, माइनस जा, इन करे जो हे 34 माइनस जो आहे ऐं 4 छाजो हुयो,
प्लस जो हुयो, वॾो अंगु माइनस जो आहे, इन करे जवाब बि माइनस में ईंदो। हे तव्हांजो जवाबु आहे। ॾिसो हे केॾो वॾो दर्जो हुयो, हिनखे सिंप्लीफाई करे खणी आयासीं -30 जे बराबरि।